नासिन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। रेती मां ॻोठ केहर खान डहर मां ग़ुलाम सरवर सोलंकीअ जो लाश हथायो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। अहम ख़बर खां नासिन अवां खे आगाह कयूं पिया। रेतीअ में ॻोठ केहर खान डहर मां ग़ुलाम सरवर सोलंकीअ जो लाश हथायो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। एक भेरो ॿीहर नासिन अवां खे आगाह कयूं पिया। रेती जे ॻोठ केहर खान डहर मां ग़ुलाम सरवर सोलंकी जो लाश हथायो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। नासिन अवां खे आगाह कयूं पिया। ॻोठ केहर खान डहर मां ग़ुलाम सरवर सोलंकीअ जो लाश हथायो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद ज़मान चाचड़ असां सां लाइन ते मौजूद आहे। मोहम्मद ज़मान, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, अॼु सुबुह जो जेको आहे रेती भरिसां ॻोठ केहर खान डहर आहे, जिते नामालूम 30 साला जेको आहे लाश ॻोठाणनि ॾिसी करे रेती पुलिस खे इतला कयो हुयो ऐं रेती पुलिस जो SHO जेको बहादीन कीरियो आहे उहो मौक़े वारे हंधि पहुची उते जेका उन लाश जा वारिस पहुता हुया, जंहिंजो भाउ हुयो तनवीर अहमद सोलंकी, उन ॿुधायो त ही मुंहिंजो भाउ आहे, ग़ुलाम नाले हुन जी सुञाणप थी आहे। हुननि जो चवणु हुयो त असांजी पाण में संगावती केतिरनि सालनि खां दुश्मनी हलंदड़ आहे ऐं ही असांजा सौट आहिनि, जेके राति हिन खे देरि सां ओॾां ॻोठां वठी आया हुया। ऐं इहो अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त ही जेको मक़तूल फौती आहे ही गोबावड़े वेझो वंगुड़ जे ॻोठ जो आहे ऐं हिन जा जेका सहुरा आहिनि उहे रेती वेझो केहर ॻोठ वेठल आहिनि ऐं ही उन खे उतां वठी करे ही पंहिंजे सहुरनि जे ॻोठ जे वेझो, जिते मखण बेलो ॿुधायो वञे थो केहर जे ॻोठ जे वेझो, उते हिन खे 2 गोलियूं हणी उते लाश जेको फिटो करे विया हुया। ॻोठनि ॾिसी पुलिस खे जेको आहे इतला कयो हुयो ऐं पुलिस जेको आहे लाश खे तहवील में वठी ऐं उन्हनि जे वारसनि खे पोस्टमार्टम जे लाइ मोकिले छॾियो आहे डेरकी। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी मोहम्मद ज़मान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।